नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में OPS ऐं आउट ऑफ टर्न डेपुटेशन ते गैर कानूनी तौर उहदनि ते वेठल अमलदारनि खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ख़बर बाबति अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न ऐं डेपुटेशन ते गैर कानूनी तौर उहदनि ते वेठल अमलदारनि खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे फोकल पर्सन जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। ॿीहर ख़बर बाबति अवां खे अपडेट कंदालूं तो सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न ऐं डेपुटेशन ते गैर कानूनी तौर उहदनि ते वेठल अमलदारनि खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। इन हवाले से तफसील मालूम कनासी धरती TV हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबरो असां सां लाइन ते मौजूद है। शबीर अपडेट कजो वधीक छा तफसील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मेहरान यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न ऐं डेपुटेशन ते गैर कानूनी तौर उहदनि ते वेठल अमलदारनि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जेको आहे सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे फोकल पर्सन पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार, जॾहिं त मेविट जे डिप्टी मैनेजर रियाज़ अहमद शेख, डिप्टी डायरेक्टर ताशिफ दर्स, मुलाज़िम राहू अब्दुल रज़ाक राजपूत, गुलाम परवर उद्धो दरख़्वास्त दाख़िल कराई हुई त दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ अख़्तियार कयो त मेविट में 30 खां वधीक प्रोफेसरनि खे इंतज़ामी उहदनि ते एक्टिंग चार्जियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेको आहे त कुझु अमलदार OPS ऐं डेपुटेशन ते बि मुक़ररु थियल आहिनि। जेको आहे त दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस अदनान अल करीम मेमन ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी जी सरबराही में डिविजनल बेंच कई। जस्टिस अदनान अल करीम रजिस्ट्रार खां सख़्त पुछाणो कयो त प्रोफेसर कीअं पियो इंतज़ामी उहिदो संभाले सघे, जेको आहे त रजिस्ट्रार वहीद अली उमरानी अदालत खे आगाही कई त असां वटि को बि अमलदार OPS डेपुटेशन ते मुक़ररु न आहे। यूनिवर्सिटी में हलंदड़ हिकु प्रोजेक्ट लाइ कुझु अमलदार मुक़ररु थियल आहिनि, जेको आहे त अदालत पारां पुछाणो कयो त प्रोजेक्ट में मुक़ररु अमलदारनि खे इज़ाफ़ी चार्ज ॾियण बाबति कानून साज़ी किथे आहे, जेको आहे त यूनिवर्सिटी जे वकील इस्तदा कई त कानून साज़ी हिन वक़्तु मौजूदु न आहे, हफ़्ते जी मोहलत ॾिनी वञे। अदालत घणियुनि जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे प्रोजेक्ट OPS ते मुक़ररनि इज़ाफ़ी चार्जनि ऐं डेपुटेशन ते मुक़ररु अमलदारनि जा तफ़सील फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। शबीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।